केतिरा ई अहिड़ा मौक़ा ईंदा आहिनि जो माण्हू फ़ोन खे पाणीअ खां बचाए न आहे सघंदो। मिसाल तौरु स्विमिंग पूल में विझण दौरान वीडियो रिकॉर्ड कंदे पाणी जूं फेंकूं ज़रूरु फ़ोन खे मुतासिर करे सघनि थियूं, या वरी ओचितो मींहुं वसणु अव्हां जी फ़ोन खे ख़राबु करे सघे थो। कुझु फ़ोन्स वाटर प्रूफ बि हूंदियूं आहिनि, पर उहे लखें रुपयनि जूं आहिनि। इन लाइ कुझु अहिड़ा तरीक़ा आहिनि जिन सां फ़ोन खे पाणीअ खां बचाए सघिजे थो। पहिरियों तरीक़ो आहे ज़िप लॉक या वाटर प्रूफ पाउच। जेकॾहिं अव्हां पाणी में भिॼण वारा आहियो या बरसाती मौसम आहे त अव्हां खे वाटर प्रूफ कवर्स या ज़िप लॉक ख़रीद करणु घुर्जे, जेको मार्केट में मौजूदु आहे ऐं इहो अव्हां जे फ़ोन खे पाणीअ खां बचाईंदो। ॿियो तरीक़ो आहे नानो कोटिंग स्क्रीन प्रोटेक्टर। पाणीअ जूं फेंकूं लॻण सबबि घणो करे स्क्रीन ख़राब थींदी आहे ऐं मोबाइल फ़ोन जी टच स्क्रीन कमु नाहे कंदी। इन लाइ नानो कोटिंग स्क्रीन प्रोटेक्टर फ़ोन खे पाणी या ॿिए पाणीयाठ खां तहफ़ुज़ फ़राहम करे थो। अव्हां पाण बि फ़ोन जूं अहिड़ियूं जायूं जितां फ़ोन में पाणी दाख़िल थी सघे थो, उन्हनि खे ब्लॉक करे सघो था। फ़ोन में हेडफ़ोन जैक, चार्जिंग पोर्ट, स्पीकर ऐं माइक वारा सुराख हूंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां इन्हनि खे कंहिं बि शइ सां सील करे छॾियो त फ़ोन पाणी में किरण बावजूदु ख़राब थियण खां बची वेंदी। इन खां सवाइ फ़ोन्स लाइ स्मार्ट स्किन्स बि मार्केट में मिलनि थियूं, जेके ॿिटे लेयर वारियूं हूंदियूं आहिनि ऐं थर्मोप्लास्टिक पॉलीयुरेथान स्किन अव्हां जी फ़ोन खे सील करे छॾींदी आहे। इन सां न रुगो पाणी पर धूड़ मिटीअ खां बि अव्हां जो फ़ोन महफ़ूज़ रहंदो आहे। जेकॾहिं ॼाणायल शयूं अव्हां खे बाज़ार में न मिलनि त अव्हां इन्हनि खे ऑनलाइन ऑर्डर करे सघो था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk